राणा राणा राणे बिना राज में मूंखे कोन घुरिजे माल सोढे खे वो सवाल सोढे खे वो सवाल बिली कंदसि पंहिंजे कुर्ब जो हदावी जिंद छोड़ में वैसे जो दम हयाती चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। अहिड़ियूं ई रूह जूं रिहाणियूं कंदड़नि में ख़ैरपुर नाथन शाह जो नालो बि रोशनास थियल आहे। उन्हनि माया नाज़ किरदारनि मंझां ग़ुलाम अब्बास उर्फ़ सफ़ा जलाल बि पंहिंजो मट पाण हुयो, जंहिं पंहिंजे फ़न फ़िकर सुरनि साज़नि ऐं सुरीले आवाज़ सां अवाम जे दिलनि में राज कयो। मनमोहींदड़ चहिरे, गुलाब जियां टिरंदड़ महकंदड़ तबीअत सां स्टेज ते वेही यकतारो चपड़ी वॼाए जलाल चांडियो जे आलाप में सुर विखेरे हर हंधि वाह वाह कराए छॾींदो हो। सदियुनि ताईं गूंजदड़ आवाज़ जो एज़ाज़ माणींदड़ जलाल चांडियो जो शागिर्द ग़ुलाम अब्बास खोसो उर्फ़ सफ़ा जलाल तालुके ख़ैरपुर नाथन शाह जे शहर गोज़ो भरिसां ॻोठ दरिया ख़ान खोसो में हिकु हारीअ जे ग़रीबाणे घर में 1967 ईस्वीअ धारे पैदा थियो। हिन खे नंढी उमिरि में गुलूकारीअ सां चाह हुयो ऐं वक़्त जे तक़ाज़ाउनि खे नज़र में रखंदे मुफ़लसी वारी हालत में ज़िंदगीअ जो गाॾो ॻेलींदे नेठि वञी जलाल चांडियो जे चीच पग ताईं। हिन पंहिंजी नौजवानी वारी बक़ाया उमिरि उन जे कुर्ब कला फ़न फ़िकर में गुज़ारी। जलाल चांडियो वटि केतिरा ई शागिर्द आया ऐं वापसि हलिया विया, कापियूं बि कयूं वयूं, पर ग़ुलाम अब्बास उर्फ़ सफ़ा जलाल पंहिंजे उस्ताद जे कद बुत खां हटी करे संदसि जा वॾा शहपर निरड़ ते टोपी रखण ऐं जलाल चांडियो जे आवाज़ में ॻाइण सां ॿियनि शागिर्दनि खां सफ़ा जलाल अॻु कढी वियो। हिन जलाल चांडियो जे शागिर्दीअ में सुकून माणण सां गॾु सुर ताल सिखणु लॻो। ख़बर तॾहिं पई जो सफ़ा जलाल शागिर्दी वारे पेशे ते पूरो लथो ऐं जलाल चांडियो खां शागिर्दीअ वारो सॻो ॿधाए ॻाइण वारे फ़न जे स्टेज ते वेहणु शुरू कयो, जंहिं सबबु ख़ूब दाद मिलणु लॻुसि। साईं उन जे फ़न जे हवाले सां त यकीनन हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी वञे त असां वटि माण्हू जो क़दुरु थींदो आहे उन जे वञण खां पोइ। त असांजे शहर जो माण्हू हुयो गोज़ो केन शाह, त चवंदा आहिनि घर जो पीर चुल्ह जो मारंग। जेकॾहिं ॾिठो वञे फ़न जे हवाले सां त मुंहिंजे ख़्याल में 80 या वधीक उन जा एल्बम जेके ऑडियो में रिलीज़ थियल आहिनि, रेडियो खां वेंदे टीवी चैनल ते मुख़्तलिफ़ प्रोग्रामन्स में ॿाहिरिनि शहरनि में, त हुनखे चङे नमूने हुनजी इज़त ॾींदा हुआ, हुनखे मान मर्तबा ॾींदा हुआ। केतिरनि जॻहियुनि ते हुनजी पंहिंजी ॻाल्हि इहा हूंदी त मां जिते वञा थो त उते माना माण्हू मूंखे साॻी जलाल वारी मोहबत ॾियनि था। तो यकीनन इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इहा हुनजी पंहिंजे कम कारकर्दगी ऐं एलियत जे बुनियाद ते हुन पंहिंजो नालो ज़रूरु कमायो। तसव्वुफ़ समेत रूहानीअ जे रंगनि सां रंगजी वियो। सूफ़िज़म खे ॻाइण सां गॾु लोक गीतनि खां वेंदे लाॾा कोॾा पिणु ॻाया ऐं राग जी दुनिया में मक़बूलियत माणे वरिताईं। शादियुनि जे प्रोग्रामनि समेत मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में वञण वक़्तु हिन खे जलाल जेतिरो ई मर्तबो मिलणु लॻो ऐं हीउ वरी बि आजिज़ी विचां हर महफ़िल जी शुरूआति पंहिंजे उस्ताद जो एतिराम कंदे मिलियो। जलाल चांडियो सां हिन जो नींहुं एतिरो त निरालो हुयो जो मक़ामी माण्हू ॿुधाइनि था जॾहिं जलाल चांडियो गुज़ारे वियो त हिन सोग में यकतारे ऐं चपड़ीअ जो रंग कारो करे छॾियो। जलाल जे आख़िरी आरामगाह ते समूरो महीनो वेही रहियो। ॿी हिकिड़ी मेन ॻाल्हि हिन जी मां चवंदुसि उस्ताद सफ़ा जलाल जी, उस्ताद ग़ुलाम अब्बास खोसे साहब जी, त हिन जी पंहिंजे उस्ताद सां ॾाढी अक़ीदत हुई। जॾहिं बि तव्हां जेकॾहिं हिन सां 5 मिंट घारिया हूंदा, जेके हुन जा क़रीबी दोस्त आहिनि, असांजो बि दोस्त हुयो इंतिहाई क़रीबी चई सघूं था, पर माना अञा बि जेके हुन सां घणो रहिया आहिनि, तमामु घणो रहिया आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाईंदा त जेकॾहिं तव्हां सां 5 मिंट घारींदो त 4 मिंट उस्ताद जलाल चांडियो ते घाराईंदो। इहा हिन जी ख़ूबी ऐं हिन जी अक़ीदत हुई। उस्ताद जलाल चांडियो जेको हुन बाद में साबित बि कयो त पंहिंजी वसियत करे वियो हो त मूंखे आख़िर में पंहिंजे उस्ताद जे क़दमनि में जाइ ॾिजो। त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पंहिंजे उस्ताद खे वेंदे वेंदे बि ट्रिब्यूट ॾियणु।
इहो हिकिड़ो सचे ऐं मुख़लिस माण्हू जो कमु आहे जेको वरले कंहिं शागिर्द में पैदा थींदो। अलाह साईं खेसि जन्नत में जायूं ॾींदो। असां उस्ताद सफ़ा जलाल जे लाइ दुआ घुरायूं। मुर्शिद मेरा तौबा किबला मुर्शिद नूर रब्बानी मुर्शिदा मुकमाह मुनवर मुर्शिद शम नूरानी मुर्शिद है इजरार इलाही अत मुर्शिद सिर सुबहानी मुर्शिद मौला मुर्शिद मालिक मुर्शिद गंज महानी सफ़ा जलाल पंहिंजे हयातीअ में 80 खां वधीक ऑडियो कैसेटनि जा एल्बम जारी कया ऐं 30 खां मथे वीडियो एल्बम नशर थिया। हिन रेडियो खां वेंदे टीवी चैनलनि तोड़े महफ़िल प्रोग्रामनि में ॻाइण सां गॾु यारनि दोस्तनि जे निजी महफ़िलनि में बि सुर विखेरिया। हिन जी सादगी पुरखलूसी एॾी त मशहूरु आहे जो होटल ते वेठल दोस्त कलाम चवण लाइ इसरार करे त बेंच खे स्टेज बणाए ॻाइणु शुरू कंदो हो। काबू तो कजल अजे तड़े सा करिया मुझे दिल आवाज़ा वो अलाए चोरिया दिल धुताए अखन जे इशारे मुझी दिल धुतारे। दोस्तनि जा मेला लॻी वेंदा हुआ ऐं वाटाड़ू बि हिन जे आवाज़ जी छिक खां बची न सघंदा हुआ। अखि चिंब में मेला लॻी वेंदा हुआ। अहिड़े दिलरुबा फनकार सां सकाफ़त खाते जे तंज़ीमनि कॾहिं बि सहकार न कयो। जॾहिं हू 2022 ईस्वी में बीमार थी पियो त पंहिंजे हणा वणा ॾेई घर जो अल तल खपाए पंहिंजो इलाजु करायईं, पर कंहिं जे अॻियां हथ न टंगियाईं। गुलाम अब्बास उर्फ़ सफ़ा जलाल जी मां खे हिकिड़ी यादगिरी आहे त हिकु दफ़े मां बाज़ार मां लंघा पियो त हिन जी सादगी एतिरे हद ताईं हुई जो हिकिड़े हिन मोची जे दुकान ते हिन पे ॻायो। हिन जो आवाज़ु जेॾीमहिल मूं ॿुधो त सफ़ा ॼण को जलाल चांडियो पियो ॻाल्हाए। मां हिन जो ख़ामोशी सां वेही उहो आवाज़ु मूं ॿुधो। उन खां बाद में आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी हुन सां दोस्ती जो हिकिड़ो जान बि थींदो वियो ऐं हिन सां मुंहिंजो कुर्ब थी वियो, हिन सां मुंहिंजी दोस्ती थी वई। हिन जी बैठकुनि ते वेहंदा हुआसीं, हिन जी सादगी खे ॾिसंदा हुआसीं, पर हिन जो जेको आवाज़ु हूंदो हुओ उन आवाज़ में एतिरो त लुत्फ़ ऐं मज़ो ईंदो हुयो जो ॼण जलाल ई ॻाईंदो हुयो। को ईअं असां न पिया चई सघूं त हे गुलाम अब्बास खोसो थो ॻाल्हाए। त अॼु जेकॾहिं इन माण्हूअ जो विछोड़ो जेको थियो आहे उन जे लेवल ते जेकॾहिं चइजे त इहा ख़ैरपुर नाथन शाह जी हिकिड़ी अहम शख़्सियत असांखां विछड़ी वई आहे, जंहिंजो दुख शायदि सदियुनि ताईं छा पर क़यामत ताईं बि नथो थी सघे। ओ भला हुई बात में वसंता रही भला हुई बात में वसंता रही ओ भला हुई बात में वसंता रही ओ वसंतड़ू में धामत पटजी ओ वसंतड़ू में धामत पटजी रोनती मेरी मोजरा पटजी रोनती मेरी मोजरा पटजी चवंदा आहिनि त ॾुख जी न पुॼाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे। अहिड़ी मुफ़लसी ऐं तंगदस्ती वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ सफ़ा जलाल 8 मुहर्रम 27 जुलाई 2023 ॾियारे पंहिंजे घर में दिलि जो दौरो पवणु सबबु मालिक हक़ीक़ी सां वञी मिलियो। संदसि पोइरनि में 2 ज़ालूं 5 पुट 5 धीअर जेके ग़म ऐं अफ़सोस वारी हालत में ॻोठ दरिया ख़ान खोसो में ताज़ियत लाइ वेठल आहिनि। मौत फितरत आहे, हर साह खे मौत जो मज़ो चखणो आहे, पर के अहिड़ा मौत जेके मिसाल क़ाइमु करे वञनि था। ईअं ई सफ़ा जलाल मौत बाद बि उस्ताद जलाल चांडियो सां मुहबत जो मिसाल क़ाइमु करे वियो। वञण खां अॻु हिन वसियत कई हुई त मुंहिंजी मैयत खे मुंहिंजे उस्ताद जलाल चांडियो जे भरिसां दफ़न कयो वञे, जंहिं सबबु संदसि वारसनि वसियत मूजिबि सफ़ा जलाल जो मढ़ फुल शहर में पिटीअ माउ हवाले कयो। उस्ताद जलाल चांडियो पंहिंजे वक़्त जो यकतार ऐं चपड़ी जो बेताज बादशाह फ़नकार हो। उन खां पोइ उस्ताद जलाल चांडियो जो हिकिड़ो सिंध में ट्रेंड हली पियो। हर शहर हर वाहण बस्ती में हुन जा शागिर्द पैदा थिया। उनखे ॾिसी असांजे खैरपुर नाथन शाह जे गोदे जे हिकिड़े नंढड़े ॻोठ में गुलाम अब्बास खोसो बि जेको आहे सो इन मैदान में लथो। उस्ताद जलाल चांडियो खां
सॻो ॿधायूं ऐं सफ़ा जलाल तौरु मशहूरु थियो। मज़े जी ॻाल्हि आहे त सफ़ा जलाल जो स्टाइल उस्ताद जलाल चांडे वांगुरु टोपी ऐं उन जूं जेके मुछूं शपर स्टाइल हुन ज़िंदगी जो सॼो जेको स्टाइल आहे पंहिंजे उस्ताद जलाल चांडे जो जेको आहे सो उन में रंग बिरंगजी वियो ऐं इंतिहाई उन जे में तमामु घणो मशहूरु थियो ऐं तमामु थोरे अरसे में हुन जूं 80 कैसेटूं तक़रीबन मार्केट में अची चुकियूं हुयूं। बदकिस्मती सां अॻिते हली कैसेट जो दौरु मटिजी वियो। उन खां पोइ हुन मुख़्तलिफ़ प्रोग्राम शुरू कया। सफ़ा जलाल इंतिहाई महिनती फ़नकार हो ऐं हुन राग ते तमामु घणी महिनत कई, तमामु थोरियुनि सहूलियतुनि ऐं जे बावजूद बि हुन राग जी दुनिया में पाण खे मञायो। इंतिहाई ॾुख थियो। उस्ताद सफ़ा पंहिंजो जलाल चांडे जो बहितरीनु शागिर्दु सफ़ा जलाल असांजे तर जो हो, असांजे ॻोठ जो हो, असांजो प्यारो दोस्त हो ऐं मज़े जी ॻाल्हि त गोज़ी हाई स्कूल में असांजो क्लासी हो जेको 6हीं 7हीं क्लास में असां खां इहो पढ़णु छॾे हलियो हुयो ऐं उन खां पोइ फ़न जी दुनिया में हलियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे हुकूमत खे घुरिजे त सिंध जे पुठि ते पियल सूफ़ी राॻियुनि लाइ अॻु भराई में पंहिंजो अहम किरदारु अदा करे।